ये नौकरी जा खाली असर आहिनि। ये नौकरी मिसाल जो डिस्ट्रिक्ट चेयरमैन आहे, ज़िले जो सदर आहे, उहो पहिरें पंहिंजनि खे ॾींदो। खां वठी जॾहिं बडाणी ईंदो त तव्हांजा किथे बि रोड सुठे नमूने न आहे ठहियल। एतिरा त खॾा ऐं खोबा आहिनि जो माण्हू खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी पई। पर अफ़सोस सां इहो बि चवणो पए थो त बडाणी शहर में गुज़िरियल 30 सालनि खां वठी को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। असां इहो बि चवंदासीं त जेको पीपल्स पार्टी सिंध में कमु कंदी पई आहे त फस्ट क्लास कमु कंदी पई आहे। वर्करनि खे, उहिदेदारनि खे या तरक़ियाती कम आहिनि। तरक़ियाती कम बि असांजी बडाणी में बि मीर आबिद ख़ान जाम ॾिना आहिनि। त बाक़ी कश्मीर वारा त बेवासियुनि लाइ छा उहे न ॾींदा पिया आहिनि थिया। बाक़ी असां इहो चवंदासीं तव्हां जेका इमरान साहब जी हुकूमत आई त चयूं त मां 1 करोड़ नौकिरी ॾींदुमि। 1 नौकिरी जे करे त के लखे माण्हू बेरोज़गार थिया। वरी बि असांखे उमेदु आहे त पंहिंजे जेका NPA खे जेको कमु कंदा पिया आहिनि, बाक़ी MNA NPA कश्मीर वारा त उहे कमु कंदा बि न पिया आहिनि। मीर आबिद ख़ान जी लख महिरबानी आहे, बि घणनि खे हिते कमु ॾिना अथसि। त असांजे पार्टी वारा जेका आहिनि उहे बि ॾींहुं राति पंहिंजी कोशिशि कंदा पिया आहिनि। त घणनि खे नौकरियूं ॾिनियूं बि अथनि आहिनि। त अञा बि हाणे जेकियूं नौकरियूं निकिरंदियूं इनशा ताला तव्हां पाण ॾिसंदा वे चवंदा वे ईअं त हे पीपल्स पार्टी रोज़गार ॾींदी आहे, खसींदी न आहे। बाक़ी विफ़ाक़ जेकी आहे नौकरियूं खसींदी आहे, उहा ॾींदी न आहे। असांजे जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे त बेरोज़गार को बि न छॾींदी। इन्हनि जो मंशूर आहे। त उहो मोहतरमा जो बि इहो मंशूर हुयो त मां रोज़गार ॾींदुमि, खसींदुमि न। त हाणे बि असांजो चेयरमैन साहिबु बिलाल साहिबु उहो बि इनशा ताला त समाज जे वर्कर सां बि मिलणु वॾी ॻाल्हि आहे। इमरान सां त 8-8 ॾींहं माण्हू वेंदा आहिनि त मिली न आहे सघंदो। पर मां जो चेयरमैन साहिबु मां जहिड़े मिसकिन सां हेॾो डॉक्टर मोहम्मद मूसा आहे वॾनि उन्हनि सां कश्मीर में मिलणु हडरा बडरा इहा बि असां असांखे कुझु रिलीफ मिलियो आहे या न? बडाणी शहर अंदरि केतिरा तरक़ियाती कम थिया आहिनि, केतिरियूं स्कीमूं ॾिनियूं वियूं आहिनि? तरक़ियाती कम बि घणा थी विया आहिनि। त कुझु जेका रहंदा आहिनि उहो असांजे जेको पार्टी वारनि ॾिना आहिनि उहे मुकमिल थी विया आहिनि। त बाक़ी जेको मीर आबिद ख़ान ॾींदो पियो आहे या ॾिना बि अथसि त माना अंधी को वठी बशकियापुर को वठी तो जो 10 किलोमीटर पाण मीर साहिबु वाइदो कयो आहे त इहो मां मंज़ूरु करायो आहे। इनशा ताला इहो बि तव्हां ॾिसंदा वे। पीपल्स पार्टी जा मुसलसिल वोटर थी रहिया आहियो। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हली रही आहे। छा बडाणी शहर में अव्हांखे कुझु स्कीमूं या तरक़ियाती कम ॾिना विया आहिनि या न? जी, पहिरियां ॻाल्हि त मां तव्हांखे इहो ॿुधायां, बडाणी शहर में गुज़िरियल 30 सालनि खां वठी पीपल पार्टी वॾी अक्सर सां, नंढियूं चूंडियूं हुजनि या वॾी चूंडियूं हुजनि, पीपल पार्टी वॾी अक्सर सां कामयाबु थींदी अचे थी। पर अफ़सोस सां इहो बि चवणो पए थो त बडाणी शहर में गुज़िरियल 30 सालनि खां वठी को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। तव्हां असां वटि ॾिसो, रोड असां वटि न आहिनि, ड्रेनेज जो सिस्टम न आहे, तालीम बि बिल्कुलु तबाह बडाणी शहर जी लॻी पई आहे। इस्पताल जी, सरकारी इस्पताल जी का बि हिते सहूलियत नज़र नथी अचे। केतिरा भेरा हिते माना जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे, हिते चूंडियल उम्मीदवार हुजनि या हिते हेठि तक जो उम्मीदवार हुजनि, हिते कूड़ा वाइदा त करे वेंदा आहिनि। कूड़ो जॾहिं वोट वठी वञनि था त 5 सालनि खां पोइ असांखे उन्हनि जी शिकल बि नज़र नथी अचे। सिर्फ़ु माना कूड़ा दिलासा आसरा ॾेई वोट वठनि था त पर नज़र कोन था अचनि। बडाणी शहर जी हिन वक़्तु सभ खां वधीक आम मसइलो जेको आहे असां वटि हिते जेके सरकारी इस्पताल जी, हिते जेके असां वटि सरकारी इस्पताल आहे त उहा तक़रीबन सुबुह जो 9 बजे गाॾी 12 बजे जेकी उनजी OPD हले थी, OPD उनखां पोइ त इस्पताल बंदि थिए थी। ख़ुदा न ख़ास्ता राति जो कोई इमरजेंसी थिए थी, राति जो कोई अहिड़ो डिलीवरी जो मसइलो थिए थो त असांजे हिते शहरनि खे तमामु सख़्तु परेशानी खां मुंहुं ॾियणो पए थो। उनखां पोइ तालीम जो मसइलो ॾिसो, सिंध हुकूमत तालीम में वॾी बहितरी जी ड्राड़ूं हणनि थियूं, वॾी स्कूलनि में सहूलियतुनि जी ॻाल्हि करे थी। पर असां वटि तालीम तमामु हिकु त पुठिते पियल आहे, ॿियो त हिते गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल हुजे उते मास्तराणी कोन्हे, किथे स्कूल में फर्नीचर कोन्हे, जेके अरबें रुपया जेके मंज़ूर थिया आहिनि फर्नीचर जा, त उहे बि हिते असां वटि फर्नीचर जी सहूलियत कोन्हे। माना असां त इहो चऊं था पीपल पार्टी तरफ़ां बडाणी शहर में कमु बिल्कुलु ज़ीरो आहे। बाक़ी हा, कमु मंज़ूर थिया आहिनि, कागज़नि जी कार्रवाई में थिया आहिनि। जेके ठेकेदार हुजनि या चूंडियल उम्मीदवार हुजनि, ज़िले इंतिज़ामिया हुजे, मिली भगत करे जेके कागज़नि जी कार्रवाई में कमु मुकमिल ॼणा पैसा खाई आहिनि, पर कमु बिल्कुलु बडाणी शहर में ज़ीरो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे इहो ॿुधायां त पीपल्स पार्टी जी सिंध ते गुज़िरियल तक़रीबन 13 सालनि खां वठी करे हुकूमत आहे। बडाणी जी जेकॾहिं रोड रस्तनि जी ॻाल्हि कजे त तव्हां बख्शापुर खां वठी जॾहिं बडाणी ईंदो त तव्हांजा किथे बि रोड सुठे नमूने न आहे ठहियल। एतिरा त खॾा ऐं खोबा आहिनि जो माण्हू खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी पई।
बिजली जो निज़ाम आहे उहो बि बिल्कुलु धरम भरम लॻो पियो आहे। जे नालियुनि जी ॻाल्हि कजे त नालियूं बिल्कुलु ई असांजो कंहिं कम जूं कोन आहिनि। थोरी बरसाति वसे थी त सॼे शहर में जेको आहे पाणी बीहजी वञे थो पियो। टाउन अमले जी ॻाल्हि कजे त टाउन अमलो को कमु नथो करे। असांजे चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि कजे त इलेक्शन जे दौर में अची करे त असांजो उज़ुर ख़वायूं कंदा आहिनि, असांजे ॾुख सुख में शरीक थींदा आहिनि। इलेक्शन खटण खां बाद में उन्हनि माण्हुनि खे बडाणी वारा माण्हू असां बिल्कुलु ई विसरी वञूं था पिया। न रोड आहे। अस्पताल जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु बडाणी शहर में जेके असांजी पसगिरद आई आहे उहा तक़रीबन हज़ारनि जी तादाद में आबादी आहे, पर अफ़सोस आहे जो हिकिड़ी नंढड़ी अस्पताल आहे जंहिंमें बि बिल्कुलु माना जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जी अणहूंदा। न कुते जी वैक्सीन आहे, न नांग जी का वैक्सीन आहे। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को माण्हू ज़ख़्मी थिए थो, विड़ान थिए थी पई, छो जो असां क़बाइली इलाइक़े आहे, असांजो का विड़ान वग़ैरह थी पए थी पई, कंहिंखे धकु रसे थो त फस्ट एड बि नथी मिली सघे। ऐं पोस्टमार्टम जी त ॻाल्हि बिल्कुलु ई परे जी आहे, जेको त असांजे बख्शापुर अस्पताल में बि पोस्टमार्टम नथो थिए पियो। असांजे माना सिहत जे हिसाब सां बि असां तमामु पुठिते पहलूं। ऐं तालीम जी ॻाल्हि कयूं त सिंध सरकार जी नालाइकी जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त सवे स्कूल आहिनि जिते बिल्डिंगूं त ठहियल आहिनि, लेकिन उते असां वटि उस्ताद कोन आहिनि। जिथे जेकॾहिं उस्ताद आहिनि त वरी उते बिल्डिंग कोन्हे। असांजे शहर में बि कुझु ॿ टे स्कूल अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु छपरनि में आहिनि, वणनि जे हेठूं वेठा आहिनि पिया, उते उस्तादनि खे ॿार पढ़ाइनि था। सिंध सरकार मां बदकिस्मती आहे असांजी, असां हमेशह वोट पीपल्स पार्टी खे ॾिनो आहे, उनजे बदिले में पीपल्स पार्टी असांखे कुझु बडाणी वारनि खे कुझु न ॾिनो। न असां वटि रस्तो आहे सुठो जेको एमरजेंसी में असां ॿाहिरि वञी सघूं, छो जो जेसि ताईं सुठा रस्ता न हूंदा एसी ताईं तव्हांजो न कारोबार सुठे नमूने थी सघे थो, न असांजा जेके हारी आहिनि उन फसल पंहिंजे मार्केट में वठी अची सघनि था पिया, न बीमारनि खे शहर तरफ़ वठी अची सघनि था पिया। जेकॾहिं माना असां अणहूंद चऊं त बडाणी में का अहिड़ी शइ न आहे जंहिंजी का हूंद हुजे, सिर्फ़ु और सिर्फ़ु अणहूंद आहे। बसि अलाह जे आसरे ते वेठा आहियूं थिया, अलाह को मदद करे, लेकिन पीपल्स पार्टी बडाणी जे लाइ बिल्कुलु ई कुझु न कयो आहे। असां वेठा आहियूं थिया 1955 जी असांजी पैदाश आहे, असांजी 73 मैट्रिक थियल आहे, असांखे पूरो तजुर्बो आहे। उन टाइम में असांजे हिकिड़ी पार्टी इक़्तिदार में रहंदी आई आहे, हलंदी आई आहे। असांजे तक़रीबन 50 साल में असांजे अहमकार में हिकु पार्टी आई आहे, उहो हिकु अधु विच में चेयरमैन थियो। मुंहिंजे ख़्याल में रसूल चाचड़ या गोली शेर चाचड़, न त घणो करे असांजा भुट्टो ख़ानदान रहियो आहे। इन में यूसी में इक़्तिदार में हमेशह रहंदा आहिनि। मां त अॼु ताईं मूंखे को साबित करे ॾेखारे असां पार्टी जे खे छॾे वरी यूसी जे हिसाब सां को कमु कंहिंजो बि कयोसीं। हा को पंहिंजनि शख़्सी पंहिंजो पंहिंजो कमु कयो त थी सघे थो, उहो ख़बर कोन्हे, ज़ाहिर कोन्हे का शइ। वरी जेका किथे कोट में को थियो का मिटी जो हिकु का टिप ॿार ॾिनो त ख़ुदा ॼाणे, बाक़ी ॿियो ख़ासि कमु कोन्हे थियो। उनखां पोइ जेको हिकु जनरल पंहिंजो मशरफ जो दौरु हो, असांजो चेयरमैन साहिबु हुयो, 10 साल उहो रहियो। वॾी बजट हुयूं, वॾा पैसा हुया, उन पंहिंजा बंगला ठाराया, पंहिंजा घर जा कमु करायईं, पंहिंजा घर जा रोड ठारायूं। इन मां ॾिसो उन्हनि वटि पैरिस लॻी पिया, असां वटि गोड़े जी मिटी आहे, रस्ता हुआ पाणी आहे, घर खां शहर ताईं अचण जो असां रस्तो कोन्हे। हिन वक़्तु बि अॼु ताईं बि असां 80 साल में 70 साल में आहियूं त असां वटि अॼु बि रस्तनि ते पाणी बीठो आहे थियो, ढींगर आहिनि, लोड़ा आहिनि, पाणी आहे, गंद आहे, निकिरण जी जॻह कोन्हे, बीमार को थींदो आहे त अस्पताल खणण लाइ तकलीफ़ आहे, वरी ॿाहिरि काथो सुखे रस्तो फिरी खणी वञूं। न को निकासी जो प्रोग्राम, न को ड्रेनेज जो सिस्टम, कुझु कोन, का शइ कोन। बाक़ी जिते जिते उन्हनि जो इक़्तिदार हुयो, जिते जिते उन्हनि जी वास्तेदारी हुई, उते उन्हनि जा कमु थियनि, पंहिंजा कमु उन्हनि जा फर्स्ट क्लास थियल आहिनि। बाक़ी न पार्टी जी हुकूमत रही आहे बडाणी शहर में, पीपल्स पार्टी जा यूसी चेयरमैन रहिया आहिनि, ज़िले तौर ते पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे। बडाणी शहर खे खंडर बणाइण जो छा मक़सदु? बडाणी शहर खे खंडर इन करे बणायो वियो आहे त बडाणी शहर, पहिरियों मां मथियां जी ॻाल्हि कयां त मथियां जी असांजा MP साहिबान, MA साहिबान ईंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि बाबा बडाणी जा जेके समूरे भुट्टा आहिनि, भुट्टा पंहिंजो पाण कमु कंदा, भुट्टनि खे ॼाणी नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ऐं इन लिहाज़ सां इहा ॻाल्हि मथे लेवल ते मां हिकु दफ़ो पुछो गुलमंद खां त बाबा असांखे तव्हां छड़ो खिली हथ ॾींदा हो ऐं तव्हां असांखे कमु छो नथा कयो? पोइ हिकिड़े मूंखे ॿिए माण्हू चयो त असुलु ॻाल्हि इहा आहे त मथो जी पॉलिसी आहे त भुट्टनि जो कमु कयो बि न, इहे मुमताज़ भुट्ट जा माण्हू आहिनि। इहे लफ़्ज़ बाबा मुमताज़ भुट्टो असांजो क़ाबिल एतिराम आहे, असांजे अखियुनि ते जो असांजो सरदार आहे, असांजो जो मोचड़ियो असांजे मथे ते आहे, पर पार्टी हिसाब सां त असां तव्हां सां न आता पार्टी त असां आहे न सरदारी जुदा ॻाल्हि आहे। पार्टी जो असां पार्टी सॼी मिर वोट ॾींदा हुआसीं, ॾींदा आहियूं, हाणे बि ॾींदा रहियासीं, दिलि बर्दाश्त न कयो कंहिं ॿिए खे ॾियूं, वरी बि वोट पार्टी खे सटींदा हुआसीं ईअं बग़ैर कंहिं शुफ़र जे कंहिं थोर जे, दिलि बर्दाश्त न करे पार्टी पीपल्स पार्टी खे छॾियूं। भले पीपल्स पार्टी उहा रही बि कोन्हे, भुट्टो ख़ानदान बि न रहियो, पीपल्स पार्टी बि न रही, भुट्टो ख़ानदान ख़तमु थी वियो, पार्टी जा मतलबु ॿिया माण्हू क़ाबिज़ थी विया, उन्हनि जो दौरु आहे, असली ख़ानदान त हली वियो, न वर्कर रहियो, न को कोई न रहियो, असली माण्हू हिकिड़ो बि कोन्हे। मां चवां थो मां
कराची घाटी कश्मीर ते बडाणी ते को साबित करे असली माण्हू हिकिड़ो अॼुकल्ह पार्टी में आहे या को इक़्तिदार में आहे, को मिनिस्टर आहे, को एमपी आहे, को एमएलए आहे। बसि घणो करे असांजे इन सिंध में मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजो जेको पंहिंजो एक्सपीरियंस आहे त घणो करे असांजे सिंध में हिकु सयादिन ॿिया ॿरो अचे। बाक़ी ॿियो न को एमपी आहे न एमएलए आहे, न को मिनिस्टर आहे, न का ॻाल्हि आहे, न पंध आहे। सो बि सिफारिशी उहो बि सिफ़ारिश, उहे पंहिंजी मर्ज़ी जा जंहिं कोड़ा खाधा उन्हनि उहे जंहिं कोड़ा खाधा, जंहिं ॾढा खाधा, जंहिं घर बर्बादु कया, असां घरनि जूं जायूं विकियूंसीं, मिल्किता विकियूंसीं, ज़मीना विकियूंसीं, जेला काटियूंसीं, तकिल वाकियूंसीं, असांखे थुॾे परे 11 माइल परे चा सटियूं। तव्हां वेझनि जे मथां का ॻाल्हि पधरी कंदा हुजो असांजी। अॼुकल्ह जेको नओं माण्हू अचे, तूं बि पार्टी जो वर्कर आहे, तूं तुंहिंजो हक़ु आहे, तूं आहे उहिदे ते वेह अची, तूं अची पंहिंजो घर ठाहे। घर ठाहिण जे लाइ उनखे पंहिंजे मैदान ते आणनि था पिया। अॼु मां तुंहिंजो यार आहियां त तोखे मां उहिदो ॾेई छॾियो, तूं पंहिंजो घर ठाहे। तूं यार कंहिं ॿिए जो, तूं ॿिए खे न, तूं पंहिंजो घर ठाहे। भई असुली जेका असुली पार्टी जा वर्कर आहे, जेका रत ॾियण वारा, उहे सिधा तकींदा रहिया, ॾिसंदा रहिया, बेवस थी, लाचार थी, चुप करे घर वेही रहिया। कोई बसि न हलियो न हलियो। अॼु मां दावा सां चवां थो कोई माण्हू चवे मां जेल काटी आहे, मां क़ुर्बानी कया पार्टी में, मां का शइ कया पीपुल्स पार्टी सां, न। ग़लति दावा कंदा, लेकिन सची ॻाल्हि न हूंदी कंहिंजी बि, न आहे बि सही। या जेके हिन महिल इक़्तिदार त समूरे वठनि थिया, ॿुधायो हे कंहिंजी क़ुर्बानी थियल आहे, कहिड़ो माण्हू जंहिं क़ुर्बानी कया। 70 71 72 गॾु जेलां काटियूं, तारीख़ हलायूं, MRD में तारीख़ वरितियूं, कंहिं कयो कुझु कोन। इन वक़्तु मीर आबिद सुंदराणी ज़िले में कमु करे थो तमामु बहितरीनु, उन मां तव्हां केतिरा मुतमिन आहियो? मीर आबिद ख़ान खां असां 100% मुतमिन हूं। कुझु न कुझु असांजे पंहिंजो मां चवंदो जॾहिं घटी 1985 घटी सलीम जान मज़ार साहिबु आयो, उन खां पोइ इहे सियासी चौॿोल हलिया आहिनि थोरा घणा। उहो बि हाणे हिनी दौर में मीर आबिद कमु कयो की मीर आबिद ख़ान कंहिंजो कमु कोन कयो, न सलीम जानी कया कंहिंजे कमु। पर हाणे मीर आबिद ख़ान कमु करे थो, वरी बि उनखे शाबाश जी महिरबानी आहे। उनखां असां 100% मुतमिन हूं। इख़लाक़ सां ॻाल्हाए थो, मिले थो, कुर्ब ॾिए थो, कमु थोरो घणा करे थो। पोइ बि असां उन ला उमेद न उमेदवार हूं। इनशाला उन मुंहिंजी वॾी उमेदु आहे असांखे। मां पाण हाणे जी बाह खां मां पाण PS पंहिंजी ते आज़ादु उमेदवारी हैसियत सां उथियुमि। मां फार्म भरायो, मुंहिंजो फार्म बहाल थियो। मां चयो बाबा मूंखे जज पुछियो, बाबा तूं छा कंदी? मां चयो साईं मां मोटर साइकिल ते वर्क कंदुमि। चए पोइ तोखे वोट मिलंदा? मां चयो भले न मिलनि वोट, मां ॻाल्हि त ॿुधंदुमि। मां ग़रीब आहियां, हिकिड़ो वर्कर आहियां PP जो, ऐं पुराणो माण्हू आहे। मां मोटर साइकिल ते झंडो हणी मुल्क में फिरंदुमि, घुमंदुमि, लेकिन हसरत मरी पवंदी। बाक़ी मुक़ाबिलो कंदुमि उन्हनि जो, जेके मां पीपल पार्टी जो उहे पीपल। मां आज़ादु आहियां, उनखे टिकट मिलंदी, मूंखे टिकट कोन मिलंदी, मां ग़रीब आहियां। मां पोइ मारे लंघी आया पंहिंजो मीर आबिद, सलीम जान ख़ान मज़ारी, उनखां सवाइ ॿिया तालुके ज़िले जा जेके नुमाइंदा हुया, मां उनजे हक़ में आज़ादी वारो हथु खणी मां उनजी हिमायत कई। पोइ बि हिन महिल असांखे आसिरो आहे त थोरो घणो आबिद ख़ान जो आहे, जेकॾहिं कमु करे थो ऐं कंदो, उनमें वॾी उमेदु आहिनि, उनजो वॾो शौक़ु आहे। हिन महिल बि असांखे 10 किलोमीटर उन रोड ॾिनो आहे शहर जे लाइ। 10 किलो शहर में रोड करे। हाणे असांजे चेयरमैन साहिबु जेके थी रहनि, अलाह ख़ैर करनि, असांजे शहर में हालति इहा जो हिन वक़्तु ईअं सम्झो असां 50 साल को कोयना जा को आरिया जे कंहिं टाइम माण्हू सड़ींदा। हिन टाइम बि चवंदा पिया जेको पंहिंजो बख्शियापुर जेको बड़ाणी ताईं वेंदड़ लिंक रोड आहे, उहो जेको कागज़ी कार्रवाई में मुकमिल थी वियो आहे। न कुझु कोन्हे थियो। सिर्फ़ु इहा ॻाल्हि हली आहे त बाबा पंहिंजो मीर आबिद ख़ान चयो आहे त गुड्डू खां वठी वेंदे बडाणी ताईं रोड, बाबा मां जी तक आहे, मां ॾींदुमि। बडाणी खां गुड्डू बिराज जी पुल खां बख्शियापुर ताईं इहो तक आहे अब्दुर खोसे जो, उहो बाबा अधु तूं ॾे अधु मां ॾियां। इहा ॻाल्हि हली आहे, अञा न तइ न थी आहे, न मंज़ूर बि थियो आहे। लेकिन 10 किलोमीटर मीर आबिद ख़ान चयो त रोड मूंखे मिलियो आहे, जेको मां बडाणी शहर खे ॾींदुमि। बडाणी शहर खां जेको रोड बचियो, शहर जा सभु रस्ता ठाहिरायो, शहर में छड़ो मिटी रुड़ थी पई चओ तरफ़, कोई रस्तो निकिरण जो कोन्हे। उनखां पोइ जेको बचियो रोड शहर सॼे खे पूरो करे घिटियूं शहर बाज़ारूं, पोइ उनखां ॿाहिरि जेको बचे, पोइ भले तव्हां अॻिते रोड ॾियो, भले बंदि ते वञे, गुड्डू ते वञे, उहो रोड ॾींदुमि। इहो रोड थो। बाक़ी अची वियूं नौकरियूं। हाणे नौकरी में पीपुल्स पार्टी वारा चवनि था असांजो हक़ आहे। जेके मिसाल हिकिड़ो उहिदेदार आहे ज़िले जो, उहो पंहिंजे मनपसंदि माण्हू खे ॾींदो, न कंहिं ग़रीब खे ॾींदो, न कंहिं ग़रीब अवाम खे ॾींदो। या को तालुके जो उहिदेदार आहे, तालुकार खे हिकु सीट तूं वठि, जेके उनखे मिलंदियूं। बाक़ी असां अवाम अॻे खलनि में, हाणे ई खलनि में जीअं हलंदा पिया वञे रहंदासीं, ज़िंदगी जीअं असांजी पूरी थी वेंदी हली हली, लेकिन असांखे हर हासिलु कुझु कोन्ह थींदो, न को उमेदु आहे बि सही।